नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे غوثپور में खबर ॾींदा हलूं त जमायत اسلامي ऐं पाकिस्तान पेटाटक यूथ टाउन غوثپور तरफान कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई। इन मौके ते जमायत اسلامي जे अॻुवाण मौलवी रहमतुल्लाह ओगाई, सईद मंज़ूर शाह, हाफ़िज़ अमानुल्लाह ऐं शहज़ादो ओगाई ऐं पाकिस्तान पेटाटक यूथ टाउन غوثپور जे अॻुवाण सरफराज शाह, उस्ताद गुलाम अब्बास मीराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खां रैली कढी वई, जेका कश्मीर अवाम जी हिमायत में नारा लगाईंदे दिल्लोरी चौक जे मुख्य चौक ते पहुती, जिते अॻुवाण रैली खे ख़िताब कंदे चयो त आज़ादी हर क़ौम जो बुनियादी हक़ आहे। कश्मीरी क़ौम जो इहो हक़ भारत पंहिंजे हठ धर्मी सां गज़ब करे वेठो आहे। असीं अॼु मीडिया जे ज़रिए भारतीय हुकूमत खे इहो ॿुधाइण चाहियूं था त असीं कश्मीरी अवाम जी मुकम्मल हिमायत करियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।